दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त वज़ीर आज़म जो कंध वठण जी रिवायत ख़त्म थियण घुरिजे। ऐवान पंहिंजनि वज़ीर आज़मनि जी तहफ़ुज़ लाइ क़दम खणनि। असां माज़ी में कयल ग़लतियुनि जी सज़ा भोगी आहे। अदलिया बि पंहिंजे माज़ी जो हिसाब ॾिए। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त हिक इदारो नथो चाहे त असेंबली पंहिंजो मुदो पूरो कनि। आइन में ईअं नाहे लिखियल त सुप्रीम कोर्ट हिदायतूं जारी करे। उहे पहिरीं पंहिंजे घर में पंचायत लॻाइनि था, पोइ हिदायतूं जारी कनि था। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त असांजे इजलासनि जो रिकॉर्ड घुरायो वियो आहे। चूंडियल नुमाइंदा आहियूं। असांजे इजलास जी कार्रवाई कंहिं खां लिकियल नाहे हूंदी। स्पीकर साहब चीफ जस्टिस खे ख़त लिखी जजनि जे इजलास जो रिकॉर्ड घुरायो। असांखे बि ख़बर पवे त कहिड़े जज केस ॿुधण खां इनकार कयो। हुन जो वधीक चवण हो त सियासी पार्टियुनि में इख्तिलाफ़ फितरी ॻाल्हि आहे। आइन में नाहे लिखियल त सुप्रीम कोर्ट पंचायत लॻाए ॻाल्हियुनि जूं हिदायतूं जारी करे। जेकॾहिं जंग ई करणी आहे त पोइ कंदासीं। पार्लियामेंट शिकस्त क़बूल न कंदी। असांखे पंहिंजे इदारे पार्लियामेंट जो दिफ़ा करणो पवंदो। ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त अदालतनि ज़रिए वज़ीर आज़मनि जा कंध वठण जो रवाज ख़त्म थियणु घुरिजे। अदालत ज़ुल्फ़िकार भुट्टो खे फांसी जी सज़ा ॿुधाए ऐं ॿिनि चूंडियल वज़ीर आज़मनि यूसुफ रज़ा गिलानी ऐं नवाज़ शरीफ खे नाअहल करार ॾेई नुमाइंदगी खां महरूम कयो। असांखे पंहिंजे वज़ीर आज़मनि जो दिफ़ा करणो पवंदो, भले उहे कहिड़ी बि पार्टी जा हुजनि। हुन चयो त माज़ी में हिन इदारे जो कंध कपियो वियो, छा कोई हिसाब ॾींदो? असां तमामु घणो हिसाब ॾिनो। असां सां जेको थियो हाणे उन जो हिसाब ॾिनो वञे। असांखे हिसाब ॾेई अदलिया जी तारीख़ सां एहतिसाब कयो वञे। असेंबली जे ख़ासि कमेटी जोड़ी वञे जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे क़त्ल खां वठी अॼु ताईं जो हिसाब वठे। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान ॿीहर इक़्तिदार में अचण लाइ हथ पेर हणी रहियो आहे। 2018 में बि उनखे सहूलियतकारी ज़रिए इक़्तिदार में आंदो वियो, पर हिन भेरे सहूलियतकारनि खे ग़लति हरकतूं करण न ॾींदासीं।